पंहिंजे फ़नकार जे तंज़ीम आसा जे सरबराह जी हैसियत सां पंहिंजे फ़नकार बिरादरी सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त हीउ मेलो आहे 5 मिंटनि जो आइटम ॻायो, न घणनि दोहिड़नि ॾियण जी ज़रूरत आहे, न कंहिं वधीक ड्रैग करण जी ज़रूरत आहे। त जेकॾहिं ईअं कंदासीं त पोइ खोड़ सारा फ़नकार जेके आहिनि असांजा नौजवान जेके आहिनि उहे रहिजी वेंदा। तंहिं करे मां सभिनि खे गुज़ारिश कंदुसि त टाइम जी पाबंदी कयूं। तारफ़ करायो तो मां ख़ुशी जो मौक़ो है, ख़ुशी जो नगमो है, ख़ुशी जो कलाम है, सचल साईं जो आवाज़।